भी खणी जिद के छड चिकने हिते पहुतो ना पूरे गोठ जा मानू खिलंदा। अमान तू चई दी काहे दो वणा बाकी न गोह जो चोन मा कोन वठा। हल हाने हल और खाना दे सर दे खैर हुजे। तू बीमारी घट्या घर में जो वरी हे बीमारियों काहियो तो अचे पियो। मानू बीमारी घर में तड़े कढन हे काहियो इंदो गेलियो इंदो। मार पवई खुदाए जी न अकुल थई न मौत थई। हमारे बच्चे देस भी सर करम खान जो अजाई जिद है। मां मूसा खान के चंगी तरह सुञाणा। जेकॾहिं असां वधीक ज़ोर भरियो थे त वॾी खूनरेज़ी थींदी ऐं नाहक ॻोठाणा मारिया वेंदा। नाहक सर को भी ॻोठाणो कोन मरंदो। उन ॾींहुं बि मूसा खान जेके माण्हू घुराया हुआ उहे आम माण्हू न पर उहे लोफर क़िस्म जा माण्हू हुआ। करम खान तव्हां कहिड़ी साबिती सां था चओ त इहे आम माण्हू न पर लोफर ऐं चोर हुया? सर मुंहिंजे तजुर्बे मुताबिक़। तजुर्बे खे छॾ करम खान, प्रैक्टिकल सोच प्रैक्टिकल। सर जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त कुझु ॻोठाणा गिरफ़्तार कयूं पोइ बाक़ी माण्हू पाण ई मैदान छॾे भॼी वेंदा। कहिड़े आधार ते करम खान, कहिड़े आधार ते मां उन्हनि जा गिरफ़्तारी जा वारंट जारी करायां? सर हू कानून जी कार्रवाई में मुदाख़लत कनि पिया ऐं असां उन्हनि खे ईअं ई छॾे ॾियूं। जेको बि माण्हू अची अॻियां बीहे त कातिल खे छॾे ॾियूं। भली वटे सरेआम घुमंदो ऐं खून कंदो। ॿ माण्हू न हुया करम खान, पूरो मजमू हो मजमू। ऐं मजमे जी का बि शकिल या नालो नाहे हूंदो। करम खान मां पंहिंजी हद में तव्हांखे को बि अहिड़ो कमु करणु न ॾींदुसि जंहिंसां हितां जो माहौल बिगड़ी वञे। सर हूअं बि हिते कहिड़ो अमन आहे? छा मक़सदु तव्हांजो? हिते अमन न आहे। करम खान इहा खूनरेज़ी हिते न पर तव्हांजी हद में थी आहे ऐं तव्हां वरी इल्ज़ाम असांजे मथां पिया आणो। असांजे मथां? सर जेकॾहिं असां ईअं ई पंहिंजूं हदूं विराईंदा रहियासीं त पंहिंजे मुल्क में अमन कॾहिं बि कोन थींदो। हदुनि खां हटी करे पंहिंजे मुल्क ऐं वतन जो सोचियो त हिते अमन कीअं कराइणो आहे। मां तव्हांजी जज़्बात खे सम्झां थो करम खान, पर कानून जूं कुझु मजबूरियूं हूंदियूं आहिनि जिन खां तव्हां बि वाक़ुफ़ु हूंदो। सर मुजरिम असांखे भली सरेआम गोलियूं हणंदा वतन ऐं असां सिर्फ़ु हथियार खणी परे खां उन्हनि खे डिॼाइण जी कोशिशि पिया करियूं। अहिड़ी हालत में हू कॾहिं बि कोन मुड़ंदा। करम खान जे माण्हू मथां FIR दर्ज आहे उन माण्हू खे हथु करण जी कोशिशि कयो। बाक़ी मां तव्हांखे आम ॻोठाणनि मथां ईअं हला करण जी हरगिज़ इजाज़त न ॾींदुसि, सम्झियो? ओके सर। असांजे सुकून भरी ज़िंदगीअ में मूसा खान ज़हर घोटे छॾियो आहे। ज़हर जेकर मुंहिंजो हिते अचणु तव्हांखे मुनासिब नथो लॻे त मुंहिंजे रहण जूं जॻहूं खोड़ आहिनि खोड़। हिते त कमाल खान मूंखे इन्हीअ करे मोकिलियो आहे जीअं मां तव्हांजी हिफ़ाज़त करे सघां। असां एतिरा मोहताज न आहियूं जो पाण सां गॾु गार्ड खणी वठूं। गार्ड मां तव्हांजो गार्ड न आहियां मां तव्हांजो गार्ड। मां त कमाल खान जे चवण ते हिते आयो हुउसि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी हिफ़ाज़त पाण करे सघो था त वञी खले में पओ। ओ दा ओ भा छॾ खणी अते अमजद जी ॻाल्हियुनि खे खणी। जे तव्हांखे कमाल खान मोकिलियो आहे त पोइ तव्हां असां रही सघो था। तव्हां असांजा महिमान आहियो बाबा, महिमान। अरे हट। हाँ मामा। छा हाल आहे मामा? ख़ैर आहे मामा, तव्हां ॿुधायो? मुझी पतो मामा? जी मामा। उनखे फोन ॾियो। मामा उनखे त असां हितां रवानो करे छॾियो आहे। बेवकूफ़ आहियो छा? असां पंहिंजी हिफ़ाज़त पाण करे सघूं था मामा। ॿाहिरि नथी मामा, ॿाहिरि नथी। हितां जो माहौल तमामु गरम थी चुको आहे। मूंखे इहो ख़ौफ़ आहे त किथे असांजा दुश्मन तव्हां मथां हमलो न कर। मूंखे मां थो ॻाल्हायां। हलो मामा, मां सफ़र पियो ॻाल्हायां। तूं सम्झा मामा अमजद के मामा। जेकॾहिं मुजीब खे तव्हां वापसि रवानो कयो न त पोइ असांजा दुश्मन तव्हां सभिनी खे हिते अची ख़तमु करे वेंदा। मुजीब खे दादा अमजद नाराज़ करे छॾियो आहे। हू त हितां निकिरी चुको आहे। वञ मामा वञ, मुजीब खे रोक ऐं मूंसां फोन ते ॻाल्हाइसि। ठीकु आहे मामा, मां कोशिशि कयां थो। चाहे कमाल सां ॻाल्हाए। हाँ कमाल खान। मुंहिंजा मामा त बेवकूफ़ आहिनि, बेवकूफ़। ऐं तूं बि मुजीब। पर कमाल खान
मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां। तोखे इते ई रहणो पवंदो, हर हाल में तोखे इते रहणो पवंदो। वधीक मां मामनि खे सम्झाए छॾियां थो, हू तुंहिंजी हर तरह जी ख़िदमत कंदा। बेफिक्र रह कमाल खान, बेफिक्र रह। मुंहिंजे हूंदे तुंहिंजे मामनि जे वार जो बि केरु नालो नथो वठी सघे। मामा खे फोन ॾे। हाँ कमाल खाना। कन खोले ॿुधी छॾियो। मुजीब जो हर तरह सां ख्यालु रखिजो। जी मामा। तव्हां पाण बि कुझु होशियारी रखिजो, जेसि ताईं माहौल कुझु ठरे। बाक़ी बनी ॿारे जो कमु ॾींहं जो कजो, बाक़ी अॼु राति जो रुलण जी ज़रूरत न आहे। ठीक है मामा, ठीक है। पोइ हला भाई। जेकर खैरा जी छोरी जो घर फिटाणो आहे त हर हाल में मूंखे जब्बार लाइ रिश्तो ॻोल्हणो ई पवंदो। सुभान अल्लाह, अॼु त बाबू दर ते बीठो आहे दीदार करार लाइ। जेसि ताईं मां इहो कमु न कंदसि, खैरा खे सिखत न ॾींदसि, तेसि ताईं खैरा पेर ते न ईंदी। अरे सोचे पई, पर अॼु मां सम्झां थो त अॼु मुंहिंजे बारे में थी सोचे। केरी ख़बर मां दिलि खे वधी वियो हुजांसि। इन जब्बार लाइ रिश्तो घुरां त कंहिंखां घुरां? अहिड़ो तर खड़कायां जितां मूंखे जवाब न मिले। बसि मां पंहिंजे मुर्शिद खे यादि कयां त अॼु संगत रखण लाइ हा कंदी, ज़रूरु कंदी। मुर्शिद, अॼु मुंहिंजे महबूब खे मञाए त हा करे, हा करे, हा करे। जब्बार खे को नओं नंढड़ो रिश्तो त कोन मिलंदो। ज़ाहिर आहे का बेवा अधोड़ोट सधोड़ोट का मिलंदसि। वो छो न वञी इन भागुल खे ई मञायांसि। इन खे नाज़ा हैद जी कम थियो, नाज़ा हैद जी आहे छा मो छितो थियो आई छा ॾिसी छा थो। अॼु मूं तुंहिंजी ज़बान मां पंहिंजे लाइ मोहबत जो इक़रार ॿुधो आहे, मुंहिंजो हा तज़े थो। शिकिल त ॾिस हलियो आहे वेचारो मूंसां मोहबत करण। मुआ तूं त ॿुॾी बि नथो मरी, परे थी मुआ। हल रे माशूक सदाई संग दिल थियनि। आशिक वेचारा कुतल, मोहबत जा कुतल महबूबनि जी सदाई मार खाइनि। जन्नत। सलाम वालेकुम। हेडी ये न कर, ये न कर, ये न कर। अकेले दे एडी शादी दी दिखा दी सतो महीनो आपो ही लगा दे तुझा तो कर रहा हूं। हेडी मो छाजला मुझे कट पियो मुझे मदद दिया। पानी मिलंदो मूसा, पानी मिलंदो। पानी मिलंदो मूसा, पानी मिलंदो, पानी मिलंदो मूसा, पानी मिलंदो। मुझो नसीब बस मुखे मिलंदो। पानी मिलंदो मूसा, पानी मिलंदो। हिन वक्त रुस्तम खान तोखे छा ॿुधायां? जेकॾहिं पहिरियां तूं असांखे छोकिरनि जो ॾस ॾींहं त हिन वक़्तु इहो वाक़ियो ई पेश न अचे हा
छोकरा जेकॾहिं मुंहिंजे ॾस ते वञनि हा न उनजो केर बि नालो न पियो वठी सघे। छो आखिर छो हू तुंहिंजे ॿुधायल ॾस खां मुख़्तलिफ़ तरफ़ छो निकिरी आहे? उन्हनि मथां उन वक़्तु मौत लामारा ॾींदो पियो अचे ऐं हू कंहिं मथां एतबार कोन पिया कनि। उन्हनि खे उन्हनि जे शक ई मारायो आहे जंहिंमें कंहिंजो को बि ॾोह कोन्हे। आहे ॾोह आहे, इन में पूरो ॾोह तुंहिंजो आहे तुराब, तुंहिंजो ॾोह आहे। जेकॾहिं मुंहिंजो ॾोह आहे छा कंदे? ॿुधाए, बंदूक हणंदे? हण बंदूक। वठी रिपीटर, हिन जूं 8 ई 8 गोलियूं मुंहिंजे सीने में लाए छॾ। जेतिरो जिगर रखी थो त वठी रिपीटर। मां केतिरो जिगर रखां थो या केतिरो दिलेर आहियां, इहो वक़्तु अचण ते तोखे पतो पइजी वेंदो। पर सोराब, जेकॾहिं तोखे मारण सां मासूम जानियूं वापसि अची वञनि त हिन रिपीटर जा 8 कारतूस छा, पर पूरी धरती जो बारूद तुझे सीने मां पार करे छॾियां, तुझे सीने मां पार करे छॾियां। रुस्तम, पाण में विहण सां छा थींदो? विढ़ूं कोन था असद, विढ़ूं कोन था, पर मूंखे अफ़सोस थो थिए हिन जी जवानीअ ते। केतिरो शींहुं मुड़िस आहे, पोइ बि मासूमनि खे बचाए कोन सघियो। असद, अॼु त हलूं, हिन वटि वेही वक़्तु वञण खां बहितर आहे त बर मोह कयूं, जिते जानवर त मोह पवंदा, पर जानवरनि खां बि बदतर अहिड़ा माण्हू त मोह कोन पवंदा न। जानवरनि खां पत्थर सम्झो वियो आहे मूंखे, पर हा उनखे कहिड़ी ख़बर उन वक़्तु मां केतिरो मजबूर हुयुसि। जेकॾहिं वारिस खान घुराए धोखे सां जेल में बंदि न कराया, छा मां इहे मासूम जानियूं ज़ाया थियनि ॼां? कॾहिं बि न रुस्तम खान, कॾहिं बि न। वठ, मां तुंहिंजे लाइ आंदो आहे। न मखण न, मां न पीअंदुसि, तूं पी। मूंखे ख़बर आहे त तूं छो नथो पीअं। छो नथो पिया? इन ई करे जो मां माज़ूर ऐं लाचार आहियां, ऐं तूं हिकु माज़ूर ऐं लाचार जी शइ खाइण पीअण पसंदि नथो करें। न मखण न, अॼु खां पोइ वरी अहिड़ी ॻाल्हि न कजांइ। तूं मुंहिंजो भाउ आहीं, ऐं भाउ खां कॾहिं मां कॾहिं महसूस न आहे कंदो। बाबा जे वञण खां पोइ मुंहिंजो हिन दुनिया में को बि कान्हे। मां तुंहिंजो आहियां, मां तुंहिंजो भाउ आहियां। भाउ? सच तूं मूंखे पंहिंजो भाउ कंदे? चयमि न त तूं मुंहिंजो भाउ आहीं। भाउ? पोइ मुंहिंजे बाबा जो पलांद कंदे? हा, मां पलांद कंदुसि। तुंहिंजे पीउ ऐं पंहिंजे दोस्त जो उन्हनि ज़ालिमनि खां ज़रूरु पलांद कंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे, ज़रूरु पलांद कंदुसि। करीमा, रब ॾिने जो छा थियो? ॾींहं ॿिनि में ज़मानत थी वेंदसि। भला इहो ॿुधाए त पुलिस जो ज़ोर टुटो या न? फ़िलहाल कुझु ज़ोर घटियो आहे। करीमा बेफ़िक्र रह, हाणे पुलिस तव्हांखे तंग कोन कंदी। पहिरियां त हद खां वधीक परेशान थिया हुआसीं। असगर,
करीम वारा भी वयल नाहिन। परेशान के मुंह ॾियण चंगी तरह ॼाणनि था। महल जा गुथल न आहियूं, वक़्तु अचे थो त मुंह ॾेई था वञूं। करीम रब ॾिनो आज़ाद थी अचे त न्यापो कजांइ। कमु हुजे त ॿुधाए छॾियो। ईअं ई मिलण लाइ ईंदोमांसि। मतां यार सोचे त कम निकिते खां पोइ दिल पले विया, पर असां उन्हनि मंझां न आहियूं। असां त थोरे लाहण वारनि मंझां आहियूं, थोरे लाहण वारनि मंझां। रुस्तम, मां त चाहियां थो कुझु ॾींहं हली मोट रह। न सदा मूंखे वापसि वञिणो आहे। मुंहिंजी ॾिसां त मुंहिंजा दोस्त अलाए कहिड़ी हालत हूंदा। खुदा कंदो उहो खैरनि सां हूंदा, भला हिकु राति में रहण सां छा थींदो? क़यामत बर्पा करण जे लाइ हिकु राति बि काफ़ी हूंदी आहे। इन करे मां हिते हिकु राति बि रही नथो सघां। जे नथो रहीं त वधीक मां तुंहिंजे मथां ज़ोर नथो कयां। हाणे हुकुम कर त मूंखे छा करिणो आहे? शहर हली का गाॾी कराइजो त मां निकिरी वञा। मुंहिंजी ज़रूरत हुजे त मां बि हलां। अदा फ़िलहाल तुंहिंजी ज़रूरत न आहे। वक़्तु आयो त निकाल के ॾिसी वठंदासीं। ठीकु आहे, पोइ वेह गाॾी ते तोखे शहर हली छॾी अचां। जेकॾहिं मुंहिंजी तव्हां सां का दुश्मनी न आहे त पोइ रस्ता रोक छो? रईस तव्हांखे घुरायो आहे। इहो तरीक़ो न आहे कंहिंखे वठी वञण जो। असांखे वॾे वारस जो हुकुम आहे, जेकॾहिं कुर्ब में न अचनि त ॾाढाई सां वठी अचनि। कयो ज़बरदस्ती ॾिठो आहे मां। वठी हलो त किथां वठी हलो? रुस्तम न न, जेकॾहिं हिकिड़ो बेवकूफ़ी करे थो त ॿियो ज़िद तां लही वञे। बेवकूफ़ी जी हद थींदी आहे। मुंहिंजे करे रुस्तम, मुंहिंजे करे। ॿुधाए हकीम काॾे हलणो आहे? रईस जो ताक़त। अचो रुस्तम। माई तोखे केतिरा दफ़ा झले थम त मुंहिंजी पचर छॾ वञी ॿिए कंहिंजूं पाड़ूं पट। मां तुंहिंजे ॾटनि में अचण वारी न आहियां। अधी इतबार कर, तोखे को बि ॾटो कोन थी ॾियां। इहो सच आहे त मूंखे जब्बार तोॾां मोकिलियो आहे। सच हुजे या कूड़, मां छा कयां? अधी हाणे शरा में शर्म बि कहिड़ो? अकेली आहीं, न ॿार न बच्चो। हाणे एॾी जबल जॾी ज़िंदगी कीअं गुज़ारींदी? आख़िर को त सहारो हुजे न।